हैदराबाद में ए सेक्शन नसीम नगर ऐं हटड़ी थाणनि जी हदनि में फुर लुट ऐं चोरी जा 3 वाक़िया रिपोर्ट थिया आहिनि। हटड़ी थाणे जी हद मां अणॼातल फोरू आयल विकिरो कंदड़ दुकानदार खां हथियारनि जे ज़ोर ते 1,15,000 रुपया रोक रक़म ऐं मोबाइल फ़ोन फुरे विया। मुतासिर शख़्स थाणे ते पहुची 2 अणॼातल माण्हुनि ख़िलाफ़ रिपोर्ट दाख़िल कराए छॾी आहे। अहिड़ी तरह टंडो गफ़ूर शाह जहानिया जे रहवासी मुहाफ़िज़ अली भट्टी खां मोटरसाइकिल ते सवार फोरू कासमाबाद जे इलाइक़े सेंट बोनावेंचर स्कूल भरिसां 5,000 रुपया रोक रक़म ऐं मोबाइल फ़ोन फुरे विया। ॼाणायल शख़्स नसीम नगर थाणे ते पहुची फुर जे वाक़े जी रिपोर्ट दाख़िल कराए छॾी आहे। ॿिए पासे लतीफ़ाबाद यूनिट नंबर 12 वारे इलाइक़े मां अणॼातल चोर यूनिट नंबर 8 जे रहवासी सिद्दीक़ अली जी मोटरसाइकिल चोराए विया आहिनि। मुतासिर शख़्स ए सेक्शन थाणे ते पहुची मोटरसाइकिल चोराईंदड़ चोर जा CCTV फुटेज फराहम कंदे रिपोर्ट दाख़िल कराए छॾी आहे। मुतासिर शहरनि SSP खां मुतालबो कयो आहे त हू मामले जो नोटिस वठे त जीअं खेनि फुर थियल रोक रक़म ऐं मोबाइल फ़ोन तोड़े मोटरसाइकिल वापसि फराहम थी सघे। कैमरामैन मोहसिन अली सां गॾु शबीर अबड़ो, रोज़ाना धरती न्यूज़, हैदराबाद।